दासी डीपले वेझो क़तल थियल कढण वासी नौजवान जे वारसनि पारां मिठी में लाश रखी धरणो हंयो पियो आहे। अपडेट वठूं था गुलज़ार गुलोठो खां। गुलज़ार, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल मक़तूल रमज़ान खोसे जो लाश डीपलो अस्पताल पोस्टमार्टम करण खां पोइ 20 कलाक गुज़रण बावजूद को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। पुलिस के खिलाफ़ रमज़ान खोसे जा वारस लाश मिठी खणाए फांगर चेक पोस्ट हिते रखी मिठी कराची रोड बिला करे वेठल आहिनि ऐं हुननि जो मुतालो आहे त SHO डीपलो हुसैन राजड़ ऐं क़त्ल में मलूस ॿिनि अलॻि खिलाफ़ नौजवान जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। पर छाकाणि पुलिस क़त्ल केस दाख़िल करण खां इनकार कंदे बलोच पटे भाउरनि खे बचाइण लाइ मनसूबाबंदी तहत कोशिश में रुधल आहे। जॾहिं त थर में नौजवान जी पुलिस सां क़त्ल खां पोइ थर जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि। नौजवान जे क़त्ल जी मज़मत ऐं शफ़ाफ़ जांच जो को बि मुतालबो साम्हूं न आयो आहे। हिन वक़्तु थर पुलिस बि को वाज़े मोकम न ॾिनो आहे त वाक़ियो छो ऐं कीअं पेश आयो आहे। SSP थरपाकर शेर मेमन खे रिकॉर्ड पूराए लाइ DSP माजिद काइम खानी ऐं CI इंचार्ज मुबारक राजड़ खे डीपलो मोकिलियो हो, जिन पिणु अञा ताईं इंक्वायरी करे का बि रिपोर्ट मीडिया खे न आहे ॾिनी। जॾहिं हिन वक़्तु जेके थरपाकर जा समूरा जेके रोड आहिनि उहे उन्हनि ते पिणु एहतियात जारी आहे। जॾहिं ॾिसो वञे रंगो मोड़ जेको आहे कोले पासे में उते पिणु हिकिड़ो वॾो एहतियात आहे। हिन वक़्तु सांगारी चेक पोस्ट ते जेके सो वॾे तइदाद में गाॾियूं बीठल आहिनि ऐं वॾी रक्षक लॻल आहे ऐं वारसनि पारां टायर सारे मुतालबो कयो वियो आहे त रमज़ान खोसे जो जेको क़त्ल केसनि में जेके बलोच हुसैन राजड़ जेको SHO आहे ऐं ॿिया जेके पुलिस एहलकार उन्हनि खिलाफ़ केस दाख़िल करे उन्हनि असां इंसाफ़ कयो वञे। जी गुलज़ार, अपडेट ॾियण जे लाइ महिरबानी।